की सूरत ताहा जी आयत नंबर 47 खां तिलावत आहे। अल्लाह तबारक व तआला हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे ऐं हज़रत हारून अलैहिस्सलाम खे नसीहतूं ॾेई करे पैगाम ॾेई करे फ़िरौन जे तरफ़ मोकिलियो ऐं फरमाई त उनखे वञी करे दावत ॾियो तौहीद जी। उन सरकशी कई ऐं पाण खे वॾो रब थो सम्झे। सो हज़रत हारून ऐं मूसा अलैहिस्सलाम जी अल्लाह पाक ड्यूटी लॻाइणु फरमाई ऐं ड्यूटी लॻाइण खां बाद में अल्लाह पाक उन्हनि खे हिकिड़ी नसीहत करणु फरमाई त तव्हां जॾहिं उन्हनि सां ॻाल्हायो नरम कौल ॻाल्हायो ऐं उन्हनि सां कंहिं बि क़िस्म जी सरकशी वग़ैरह या अहिड़े सख़्ती जे अंदाज़ में नाहे ॻाल्हाइणो, बल्कि फ़क़ूला लहू क़ौलन लय्यना फरमाई उन्हनि सां ॻाल्हायो त नरम ॻाल्हायो, ताकी मुमकिन आहे त उन्हनि खे अल्लाह पाक हिदायत ॾे, नसीहत ॾे ऐं अल्लाह पाक जे तरफ़ खां उन्हनि खे ख़ौफ़ जेको आहे उन्हनि जी दिलि में अची वञे। सो जॾहिं अल्लाह पाक उन्हनि खे फरमायो त तव्हां वञी करे उन्हनि खे नसीहत कयो, चयो उन्हनि खे दावत ॾियो, त हज़रत मूसा ऐं हारून अलैहिस्सलाम बि अल्लाह पाक खां मदद घुरी, मुंहिंजा रब असांजी बि भला मदद करणु फरमायो, कहिड़ो ज़ालिम माण्हू आहे, असां उन वटि वञी करे पंहिंजी ॻाल्हि पेश कयूं त ज़ुल्म कंदो। अल्लाह फरमायो त ला तख़ाफ़ा, ख़ौफ़ न कयो, मां अल्लाह जी ज़ात तव्हां सां गॾु आहियां। अल्लाह पाक तव्हांखे ॿुधे बि अथो ऐं तव्हांखे ॾिसे बि अथो। फरमाई त फ़अतिया फ़क़ूला इन्ना रसूल रब्बिक फ़अरसिल माना बनी इसराईल, तव्हां वञो इन वटि ऐं चओ हिनखे त असां अल्लाह पाक जा मोकिलियल कासिद आहियूं, रसूल आहियूं। फ़अरसिल माना बनी इसराईल, हिकु त तो जेको बनी इसराइलनि खे क़ैद करे रखियो आहे पाण वटि, इन बनी इसराइलनि खे आज़ादु करे असां सां छॾे ॾेई असां सां हलनि, वला तुअदिबुहुम, ऐं इन्हनि खे अज़ाब में न विझ, तकलीफ़ में न विझ। इन फ़िरौन जी किब्तियुनि जी इहा ख़ासियत हूंदी त उन्हनि खे बनी इसराइलनि खे ग़ुलाम बणाए करे रखियऊं ऐं उन्हनि खां मुशक़तूं वठंदा हुया, उन्हनि जो माल मिल्कियत सॼो उन्हनि जे कब्ज़े में, उन्हनि जी कंहिं बि क़िस्म जी आज़ादी न हूंदी। अल्लाह पाक हज़रत मूसा अलैहिस्सलाम खां इहो मुतालबो बि फ़िरौन खां कराए त हिननि खे आज़ादी ॾे। फरमाईंदा हिननि खे कंहिं बि क़िस्म जे अज़ाब में सख़्ती में न विझो। क़द जिअनाका बिआयतिन मिन रब्बिक, असां तो वटि अल्लाह पाक जी निशानी खणी आया आहियूं। वस्सलामु अला मन इत्तबअल हुदा, ऐं फरमाई त जंहिं हिदायत जी ताबेदारी कई, जेको हिदायत जे पोयां लॻो, उन जे मथां अल्लाह जी सलाम की अल्लाह पाक जी महिरबानी, अल्लाह पाक जी उन जे मथां जंहिंखे अल्लाह तबारक व तआला हिदायत जहिड़ी अज़ीम नेमत रब साईं नसीब करणु फरमाई। फरमाई त इन्ना क़द ऊहिय इलैना अन्नल अज़ाब अला मन कज़्ज़ब व तवल्ला, फरमाई त बेशक असां वही कई वई असांजे तरफ़, यानी हज़रत मूसा ऐं हज़रत हारून अलैहिस्सलाम जे तरफ़, अन्नल अज़ाब अला मन कज़्ज़ब व तवल्ला, उन्हनि जे मथां अज़ाब आहे अल्लाह जो जंहिं कूड़ो कयो अल्लाह जे आयतुनि खे ऐं अल्लाह जे हुक्मनि खां पंहिंजो मुंहुं फेराए करे बीह रहिया। अल्लाह पाक हुकुम फरमायो त तौहीद आणियो, ईमान आणियो, इनकार करे बीह रहिया। रब हुकुम फरमायो त नमाज़ पढ़ो, इनकार करे बीह रहिया। चाहे इनकार ज़बान सां हुजे, अमली इनकार हुजे, इनकार त इनकार ई आहे। तंहिंजे करे क़ुर फरमायो त जंहिं कूड़ो कयो असांजे हुकुम खे ऐं मुंहुं मोड़ियो, इहा सॼी काइनात जेका आहे अल्लाह तबारक व तआला जे हुकुम खां मुंहुं मोड़ियो वेठी आहे। ज़बान सां चवनि था हा बाबा अल्लाह मालिक आहे, असां अल्लाह जा बाना आहियूं, ईमान वारा आहियूं, पर अमली तौर ते उन्हनि जा अमल जेके आहिनि अल्लाह जे मुखालिफ़त में, यानी शैतान जे पोइवारी में, त ज़ाहिर आहे इन्हनि कूड़ो कयो अल्लाह जे हुकुमनि खे ऐं अल्लाह जे हुकुमनि खां मुंहुं मोड़े वेही रहिया। फरमाईंदा क़ाल फमन रब्बुकुमा या मूसा, फ़िरौन चयो त तव्हांजो रब कहिड़ो आहे मूसा? क़ाल रब्बुना अल्लज़ी अअता कुल्ल शैइन ख़ल्क़हु थुम्म हदा, फरमाईंदा असांजो रब उहो आहे जंहिं अल्लाह तबारक व तआला अअता कुल्ल शैइन ख़ल्क़हु, हर शइ खे पैदा करण वारी ज़ात मुंहिंजे अल्लाह जी। काइनात जे तख़्ते ते इंसान खे त अल्लाह पैदा करणु फरमायो, पर जन्नात, फ़रिश्ता, वण टिण ऐं ज़मीन आसमान सभिनीनि खे अल्लाह तबारक व तआला पैदा करणु फरमायो। सभिनीनि जो ख़ालिक़ अल्लाह, त बादशाही बि अल्लाह जी ज़ात जी हलंदी। इंसान पाण पैदा थियण ते क़ादिर न आहे, इंसान पाण ज़िंदा थियण ते क़ादिर न आहे, इंसान पंहिंजो पाण खे ख़तमु करण ते क़ादिर न आहे। फरमाईंदा सभु शयूं मां अल्लाह तबारक व तआला जे हथ में आहिनि। जॾहिं अल्लाह ख़ालिक़ आहे अव्हांजो, तव्हांखे खपे त तव्हां चवणु वठो, इबादत कयो, इताअत कयो, फर्माबरदारी को मिठड़े अल्लाह जी ज़ात जी। सुम्म हदा, फरमाई त पोइ उन अल्लाह तव्हांखे हिदायत जो रस्तो ॾेखारणु फरमायो। क़ाल फमा बालुल क़ुरूनिल ऊला, फरमाई त काथे आहिनि पहिरीं क़ौम वारा, पहिरीं जेके क़ौमूं गुज़री चुकूं, ॻोठनि जा ॻोठ गुज़री चुका, क़ौमुनि जो क़ौमूं, हज़ारे करोड़े अरबे इंसान हिन दुनिया जे तख़्ते ते गुज़री चुका, उहे काथे आहिनि? इहे फ़िरौन खां सवाल कयो। क़ाल इल्मुहा इंद रब्बी फ़ी किताबिन, त मूसा अलैहिस्सलाम फरमायो इन्हनि जो इल्मु मुंहिंजे अल्लाह वटि आहे। जेके बि अमल कंदा, जेके क़ौमूं गुज़री चुकियूं, उहे क़ौम कुफ़्र जी हालत में गुज़रियूं या ईमान जी हालत में, फरमाईंदा सभिनीनि जो ॼाणंदड़, सभिनीनि जो मालिक ऐं सभिनीनि जा अमाल नामा मुंहिंजे अल्लाह जे दफ़्तर जे अंदरि लिखियल ऐं महफ़ूज़ आहिनि।
ला यज़िल्लु रब्बी वला यंसा। फरमाई त मुंहिंजे अल्लाह खे बेसर बि न आहे, मुंहिंजो अल्लाह कॾहिं बि गुमराह न आहे थींदो। जेका बि ॻाल्हि हूंदी अल्लाह तबारक व तआला वटि लिखियलु आहे, अल्लाह जे इल्म में आहे, हमेशह अज़ल खां वठी करे अबद ताईं हमेशह अल्लाह तबारक व तआला जे इल्म में आहे। फरमाई त अल्लाह खां कॾहिं भुल बि न थींदी, रब खां कॾहिं बेसर बि न थींदी। रब कॾहिं बि कंहिं शइ जे अंदरि जीअं इंसान गुमराह थींदो आहे, अल्लाह पाक कॾहिं बि कंहिं गुमराही जे अंदरि मुब्तला थियण खां पाक आहे। फरमाईंदा अल्लज़ी जअल लकुमुल अर्ज़, वरी ॿी सिफ़त हज़रत मूसा अलैहिस्सलाम अल्लाह पाक जी बयान करण फरमाई। फरमाईंदा अल्लाह पैदा भी अल्लाह कयो, हिदायत भी अल्लाह पाक ॾियण फरमाई, इल्म भी अल्लाह जी ज़ात वटि आहे, दफ़्तर सब अल्लाह वटि महफूज़ आहिनि। अल्लाह पाक भुल खां पाक, रब गुमराही खां पाक। फरमाईंदा वरी अल्लाह पाक जी सिफ़त बयान फरमाईंदे करे फरमाई अल्लज़ी जअल लकुमुल अर्ज़ महदा, अल्लाह जी ज़ात आहे जंहिं हिन ज़मीन खे विछाइण फरमायो। इन ज़मीन ते तव्हां इंसान घुमो था, फिरो था, पंहिंजूं गाॾियूं हलायो था, पंहिंजा घर ठाहियो था, पंहिंजी पोख हिन ज़मीन जे अंदरि पोखियो था। इन ज़मीन मां मादनियात खे तव्हां कढो था, लोह सोन सीमेंट इहे जेके बि शयूं आहिनि, इहे धातु, इहे सभु जो सभु इन ज़मीन मां कढो था। फरमाईंदा हिन ज़मीन खे तमामु ख़ज़ाननि सां भरण वारी दात बि अल्लाह जी, इन ज़मीन खे तव्हांजी रहण जे लाइ विछाइण वारी दात बि मुंहिंजे अल्लाह जी। वसलक लकुम फीहा सुबुला, फरमाईंदा हिन ज़मीन जे अंदरि रस्ता बि मुंहिंजे अल्लाह ठाहिण फरमाया। बज़ाहिर त इंसान तो रस्ता ठाहे, पर हिन इंसान खे अकुल ॾियण वारो, सोच ॾियण वारो, सम्झ ॾियण वारी दात मुंहिंजे अल्लाह जी। ऐं अल्लाह तबारक व तआला जिते पंहिंजी मर्ज़ीअ सां दरियावनि खे समुंडनि खे हलायो, उते इंसान जेको आहे रस्ता पंहिंजा नथो ठाहे सघे। फरमाई त ऐं जेकॾहिं समुंड जे अंदरि बि इंसान पंहिंजियूं मशीनियूं, ॿेड़ियूं या जहाज़ हलाया, फरमाई त इन्हनि खे समुंडनि जे अंदरि हलाइण वारी दात बि अल्लाह जी। ज़मीन जे तख़्ते ते तव्हांखे रस्ता ठाहे ॾेई ऐं तव्हांखे हलाइण वारी दात बि मुंहिंजे अल्लाह जी। फरमाई त उहो आहे अल्लाह जंहिं ज़मीन खे विछाणो बनाइण फरमायो। वसलक लकुम फीहा सुबुला, फरमाई इन जे अंदरि रस्ता ठाहिण फरमाई। व अनज़ल मिनस समाई मा, फरमाई त आसमान खां पाणी खे नाज़िल करण वारी दात मुंहिंजे अल्लाह जी। तव्हांजो गुज़र सफ़र, तव्हांजी ज़िंदगी, तव्हांजी हयात, इहा सभु जो सभु पाणी सां लिखियलु आहे। तव्हां जेकॾहिं कपिड़ा पायो था, इन जो ताल्लुक बि पाणीअ सां, तव्हां राइश इख्तियार कयो था, इन जो बुनियाद बि पाणीअ सां। ज़ाहिर आहे कपिड़ा जेके ठहंदा कपा मां, कपा ठहंदी पाणीअ मां, ज़मीन खे पाणी ॾिबो त इहा आबाद थींदी। तव्हांजो खाधो ज़राअत बि पाणीअ सां, तव्हांजो पाइण बि पाणीअ सां। तव्हां जेकॾहिं इहे मशीनियूं जेके बि शयूं हलायो त इन्हनि जो बुनियाद हली हली करे तव्हांजो पाणी सां हली करे मिलंदो। फरमाई त इन पाणीअ खे आसमान तां वसाइण वारी दात मुंहिंजे अल्लाह जी आहे। मा फअख़रजना बिही अज़वाजा, फरमाई त इन पाणी जे ज़रिए सां ज़मीन ते पाणीअ खे वसाए। फरमाई इन ज़मीन खां वरी सलाह कढण वारी दात मुंहिंजे अल्लाह जी, उन्हनि खे जोड़ा जोड़ा करे पैदा करणु फरमाई। जहिड़ी तरह तव्हां इंसाननि जे अंदरि, जानवरनि जे अंदरि, मख़लूक़ात जे अंदरि जोड़ा जोड़ा आहिनि, अहिड़ी तरह अल्लाह तबारक व तआला नबातात ऐं सलन ऐं वणनि टिणनि जे अंदरि बि रब से जोड़ा नर ऐं माद रखणु फरमाया। फरमाईंदा फअख़रजना बिही अज़वाजम मिन नबातिन शत्ता, फरमाईंदा असां कढियोसीं इन मां जोड़ा करे मिन नबातिन शत्ता, इहे सलाह मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा, इहे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा सलाह कढण वारी दात अल्लाह जी। कणक खे बि अल्लाह इन पाणी इन ज़मीन मां फुटाए, ऐं वणनि खे, अंबनि खे, ज़ैतूननि खे, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे फ्रूटनि खे, समरात खे बि अल्लाह पाक इन ई ज़मीन इन पाणी मां रब साईं फुटाइण थो फरमाए। फरमाईंदा मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा सलाह, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा फ्रूट, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा वण टिण, इहे सभु जो सभु अल्लाह पाक आसमान खां पाणी नाज़िल फरमाए करे इन ज़मीन खां रब सलन जी सूरत में अल्लाह पैदा करण थो फरमाए। कुलू वरअउ अनआमकुम, इंसानो पाण बि खाओ ऐं पंहिंजे जानवरनि खे बि खारायो, उन्हनि खे बि चरायो। फरमाईंदा कुलू वरअउ, पाण बि खाओ ऐं चारियो पंहिंजे जानवरनि खे। इन फी ज़ालिका लआयातिन लिउलिन नुहा, फरमाईंदा बेशक अल्लाह जी ज़ात आहे, इन अल्लाह तबारक व तआला इन तमाम शयुनि जे अंदरि अवां जे लाइ निशानियूं रखणु फरमायो। ज़मीन जे अंदरि, आसमान मां पाणी वसाइण जे अंदरि, अवां जी ज़िंदगीअ में, अवां जी ख़िलक़त में, फरमाईं त इन सभिनीनि शयुनि जे अंदरि निशानियूं जेकॾहिं रखियल आहिनि त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मुंहिंजे अल्लाह जूं निशानियूं रखियल आहिनि। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे अल्लाह जे क़ुरान खे सम्झण अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि।